बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां ॾिसी रहिया आहियो त ही सीसी ब्लॉक जो कमु हली रहियो आहे डॉक्टर मारियन जे तरफ़ों। हीअ उहा घिटी आहे जंहिंमें हाई सेकेंडरी स्कूल, सॻियूं गर्ल्स मिडिल स्कूल ऐं गर्ल्स प्राइमरी स्कूल ऐं बॉइज़ प्राइमरी स्कूल जंहिंजे स्टूडेंट जी ॻणप कई वञे त तक़रीबन 21-2200 चइनी स्कूलनि जी जेको आहे सो अटेंडेंस थींदी। मां डॉक्टर मारियन जो बेहद शुक्रगुज़ार आहियां जंहिं हमेशह ग़रीब ऐं मज़लूम ऐं मिसकीननि खे तरजीह ॾिनी आहे। ऐं डॉक्टर मारियन जो इहो हमेशह मिशन हूंदो आहे त तव्हां तालीम आम कयो। सो अल्हम्दुलिल्लाह मूंखे यादि आहे त हिन घिटीअ सां अहिड़ी हालत हूंदी हुई जो को माण्हू त कोन टपी सघंदो हो, पर का सिंकल बि कोन वञी सघंदी, जनाज़ो बि कोन वञी सघंदो। 2015 में मां सैयद जावेद अली शाह जिलियानीअ जे हुक्म सां नालीअ जो कमु करायो हो ऐं उन सां गॾोगॾु अल्हम्दुलिल्लाह अॼु सीसी ब्लॉक ऐं पेवर ब्लॉक हली रहियो आहे। काफ़ी सारियूं डॉक्टर मारियन साईं जावेद शाह सॻियूं जे लाइ स्कीमूं ॾेई चुका आहिनि ऐं उमेदु आहे त असांखे MPA सैयद प्यार अली शाह जिलियानी जे तरफ़ां बि अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह ताला काफ़ी सारो आसिरो आहे त प्रोजेक्ट मिलंदो। पर बेहद मां शुक्रगुज़ार आहियां वरी बि सैयद जावेद अली शाह जिलियानी डॉक्टर मारियन जो जिन बाईपास सॻियूं ॾिनो आहे, सीसी ब्लॉक सिटी में काफ़ी सारो ॾिनो आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह हिन में तक़रीबन 8-10 महला आहिनि, उन सां गॾोगॾु 4-5 स्कूल आहिनि। अॼु ही जेकी तकलीफ़ वारी ॻाल्हि हुई, अदी मारियन वारो जेको वाइदो हो, वचन हो, उहो पूरो थियो ऐं काफ़ी सारो हिन घिटीअ जे लाइ रुकावटूं आयूं, पर अल्हम्दुलिल्लाह उहे डॉक्टर मारियन अल्लामा इक़बाल जे ख़्वाब वांगुरु पूरो करे ॾेखारियो ऐं डॉक्टर मारियन साबित करे ॾेखारियो त पीपल्स पार्टी हर हिकु ग़रीब ऐं मज़लूम जी पार्टी आहे ऐं पीपल्स पार्टी में कॾहिं बि इंतकाम न आहे ऐं पीपल्स पार्टी हमेशह ग़रीब ऐं मज़लूमनि सां मोहबत कंदी आहे।